अस्सलाम वालेकुम आबादगार दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदव। निज ॿिज मयारी ॿिज छा हूंदो उन जे बारे में ॻाल्हाईंदासीं। हाणे जीअं जीअं कणिक जी सीज़न अचे पई त काफ़ी कंपनीज़ सिंध या सिंध खां ॿाहिरि वारियूं जेके आहिनि उहे पंहिंजो सिस्टम शुरू कयो आहे। उन्हनि कणिक हिकिड़ो असांजो अनाज वारो फ़सुलु आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त सिंध में या पाकिस्तान में कणिक तमामु घणी अटे जे तौर ते इस्तेमालु कई थी वञे ऐं असां जेको आहे उहो पंहिंजे ॿचनि खे कणिक खाराईंदा आहियूं। सो उन जे लाइ बहितरु आहे त असां जेको बि ॿिज लॻायूं उहो ॿिज असांजो निज साफ़ु सुठो ॿिज हुजे। सोशल मीडिया ते तव्हां ॾिसंदा हूंदव त जेके बि असांजा फ़सुल आहिनि उन्हनि जा ॿिजनि जूं जेके एडवर्टाइज़ कराईंदा आहिनि। हींअर त आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो AI जो ज़मानो आहे त उन में तस्वीरूं माना फ़सुल जूं या ॿिज जूं अहिड़ियूं करे ॾेखारींदा आहिनि जो आम आबादगारनि खे इहा ख़बर कोन पवंदी आहे त हीउ ॿिज वाक़ई सुठो आहे, निज आहे या कोन्हे को। ठीकु आहे, उन जे लाइ थोरी असांजी ही तव्हां जेकॾहिं वीडियो ॾिसंदो, शेयर कंदो ऐं आबादगारनि खे ॿुधाईंदो त हीउ काफ़ी आबादगारनि जो फ़ाइदो थी सघे थो। तव्हांखे हमेशह गुज़ारिश कंदा आहियूं वीडियो पसंदि अचे आबादगारनि जे जेकॾहिं भलाई जे लाइ हुजे, तव्हांजे ऐं सभिनी पंहिंजे फ़ाइदे जे लाइ हुजे त वीडियो खे शेयर ऐं लाइक ज़रूरु कंदा कयो। कमेंट में पंहिंजा राया ॾींदो त इहा असांजी हिमत अफ़ज़ाई थींदी। सो निज ॿिज छा हूंदो आहे, मयारी ॿिज छा हूंदो आहे? सभिनी खां पहिरियां निज ॿिज में कंहिं ॿी जिन्स जो दाणो न हुजे। मिसाल पाण कणिक जो वठूं था, हींअर कणिक जी सीज़न स्टार्ट थियण वारी आहे। पाण वटि IV3 जिन्स आहे। ठीकु आहे, जेकॾहिं IV3 जिन्स में TD1 जा, इमदाद 2005 जा, बेनज़ीर जा, IV2 जा, अकबर 19 जा या ॿियनि जिन्सनि जा जेकॾहिं दिलकश आहे, इन्हनि जा दाणा हूंदा त उहो असांजो ॿिज निज न हूंदो। ठीकु आहे, माना साफ़ु ॿिज जिन्स हुजे जंहिंमें ईअं सम्झो त 100% असांजा उन साॻी जिन्स जा दाणा हुजनि। उन सां फ़ाइदो इहो थींदो त असां जेके फर्टिलाइज़र लॻायूं था या असांजो जेको आहे ॿिज जो फोटाड़ो आहे या असांजो ॿिज में जेका मतिलबु मेच्योरिटी अचे थी, जॾहिं पचे थो त उहो हिकु जहिड़ो पचंदो ऐं ॿिज निज ॿिज जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त उन जिन्स में ॿी कंहिं जिन्स जो दाणा न हुजनि। इहो असांजो हिकिड़ी नंबर पॉइंट थी वई। ॿी नंबर पॉइंट आहे निज ॿिज जो जेको ख़ालिस मयारी ॿिज हूंदो आहे उन जा दाणा तंदुरुस्त, हेल्दी, साफ़ु सुठा दाणा हूंदा आहिनि। ठीकु आहे, तंदुरुस्त दाणा हूंदा, तंदुरुस्त ॿिज हूंदो त उहो असांजो अॻिते फोटाड़ो ऐं पैदावार असांजी वधाईंदो। मयारी ॿिज असांजो ईअं सम्झो त 50% असांजो पैदावार जो ज़ामिन आहे। इहा बार बार असां ॻाल्हि कंदा आहियूं त 50% ज़ामिन कीअं हूंदो आहे त असांजो एग्रानॉमिकल प्रैक्टिसिस या फर्टिलाइज़र मैनेजमेंट या असां जेको आहे बनी जे ते एतिरी महिनत न कयूं, पर जेकॾहिं असांजो ॿिज ख़ालिस साफ़ु सुठो हूंदो त ईअं सम्झो असांखे जेकॾहिं मिसाल 50 मण, 60 मण, 40 मण, 45, 55 मण खणूं था त ॿिज मयारी ॿिज जे करे ईअं सम्झो असां 50% पैदावार खणंदा आहियूं। जेकॾहिं 50 मण खणूं था त 25 मण आराम सां खणंदासीं। जेकॾहिं 60 मण खणूं था त 30 मण आराम सां खणंदासीं फ़ी एकड़ ते पैदावार। हिन दफ़ो जेका पोज़ीशन लॻी पई आहे, कंडीशन जेका लॻी पई आहे, खाइण जे लाइ कणिक कोन्हे का, त तव्हां ॿुधायो त क्वालिटी सीड तव्हांखे किथे मिलंदो। नंबर 3 पॉइंट आहे त भॻल टुटल ॿिज न हुजे, गंद किचिरो उन ॿिज में न हुजे। मतिलबु दाणा उन जा साबित हुजनि, जीअं जर्मिनेशन वग़ैरह में मसइलो न हुजे, भॻल टुटल न हुजे, साफ़ु सुथिरो हुजे। इन में ॿियो को गंद गाह न हुजे, कंहिं वीड्स जा दाणा न हुजनि, ॿिए कंहिं जिन्स जा दाणा न हुजनि, मिसाल सरें जा दाणा न हुजनि, या मिसाल के असांजा गंद गाह हूंदा आहिनि थ्रेशर में, उहो सही नमूने सां थ्रेश कोन थींदो आहे, साफ़ु ग्रेडिंग वग़ैरह साफ़ु न थींदो आहे, त उन में ॿियो गंद किचिरो को ॿिया दाणा न हुजनि। उन खां अलावा ॿिज खे सुरो या ॿियो को जीत न लॻल हुजे। ॿिज जेकॾहिं खाधल हूंदो त उहो असांजी जर्मिनेशन सुठी कोन थींदी। उन खां अलावा जर्मिनेशन सुठी हुजे, माना जर्मिनेशन घटि में घटि सम्झो 90-95% जर्मिनेशन असांजी ॿिज क्वालिटी सीड जी हुजणु घुरिजे। जेकॾहिं मिसाल तव्हांजो ॿिज जर्मिनेशन घटि आहे त असांखे सीड रेट वधाइणो पवंदो, पर कोशिशि कयो जेकॾहिं तव्हांजो ॿिज रखियलु आहे त उन ॿिज जी तव्हां हींअर सां मिसाल जॾहिं बि तव्हां पोखियो था त पोखण खां पहिरियां उन जी प्रॉपर तरीक़े सां टेस्ट कयो त
त जेको आया तव्हांजो ॿिज 100 मां केतिरा दाणा थियनि था। जर्मिनेशन जेकॾहिं 80% आहे मतिलबु असांजो 100 मां 80 दाणा थियनि था, 90% आहे मतिलबु 100 मां असांजा 90 दाणा असांजा फोटाड़ो कनि था। सुठो माना जेकॾहिं क्वालिटी सीड हूंदो त उन में असांजो जर्मिनेशन सुठी हूंदी। हाणे हिकिड़ी ॻाल्हि आबादकारनि खे सम्झाइण जी कोशिशि कंदासीं त प्री बेसिक, बेसिक ऐं सर्टिफाइड सीड छा हूंदा आहिनि। प्री बेसिक सीड गवर्नमेंट इदारा, प्री बेसिक ऐं बेसिक सीड जेके आहिनि गवर्नमेंट इदारा ठाहींदा आहिनि। इहो 100% सीड प्योर हूंदो आहे, ठीकु आहे। ऐं प्री बेसिक गवर्नमेंट ऐं बेसिक जेके आहिनि गवर्नमेंट जे इदारनि खां सवाइ ॿियो को इदारो तव्हांखे नथो ॾेई सघे, छाकाणि त उनजो टैग परमिशन जेका आहे उहा सिर्फ़ु और सिर्फ़ु गवर्नमेंट जे इदारनि खे आहे। हींअर कुझु कंपनियुनि खे बेसिक जो टैग मिलियलु आहे, ठीकु आहे। प्री बेसिक ऐं बेसिक जा टैग उन्हनि जा हिकिड़ा कलर हूंदा आहिनि, उहे कलर जेकॾहिं मतिलबु उन्हनि ते लॻल हूंदा, उहे किथां रजिस्ट्रेशन थींदा आहिनि, उहे टैग किथां मिलंदा आहिनि, फेडरल सीड सर्टिफिकेशन रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट खां मिलंदा आहिनि, ठीकु आहे। प्री बेसिक माना सीड जेकॾहिं बेसिक जी असां ॻाल्हि कयूं त मां सम्झां थो, डिॼी ॻाल्हि थो कयां त सिंध में जेका कणिक लॻाई वेंदी आहे तक़रीबन 3 मिलियन एकड़नि खां मतिलबु 3 लख खां मथे एकड़नि ते सिंध असां में कणिक पोखी वेंदी आहे। हिकिड़ो मुंहिंजो अंदाज़ो आहे, थी सघे थो मां ग़लति बि थी सघां थो, पर माना घटि में घटि जेको आहे 3 मिलियन ताईं, 3 लख एकड़नि ताईं कणिक जी असांजी पोखी थींदी आहे, ठीकु आहे। हाणे जेके असांजा इदारा आहिनि न प्री बेसिक ऐं बेसिक वारा, उहे सम्झो त असांजा जेके सिंध में इदारा आहिनि उहे असांजा प्री बेसिक ऐं बेसिक जा मुंहिंजो जेको ज़ाती अंदाज़ो आहे 20,000 बैग 25,000 बैग बि तयारु कोन करे सघंदा आहिनि, ठीकु आहे न। त माना इन जी अवेलेबिलिटी तमामु घणी ॾुखी हूंदी कुझु कंपनीज़ खे, कुझु जेको आहे इदारनि वटि उहो प्री बेसिक ॿिज ऐं बेसिक हूंदो आहे। पोइ कंपनीज़ खे कहिड़ो ॿिज मिलंदो आहे, बेसिक सीड मिलंदो आहे। प्री बेसिक 100% साफ़ प्योर ॿिज हूंदो आहे, 100% जर्मिनेशन हूंदी आहे, ईअं सम्झो तक़रीबन 100% या 80+ स्टैंडर्ड जेको आहे उन्हनि जी जर्मिनेशन हूंदी आहे। उन में जेको आहे प्योरिटी जेका आहे माना ख़ालिस ॿिज जेको हूंदो आहे उहो 100% हूंदो आहे। बेसिक में बि ईअं सम्झो 98 पॉइंट आहे या 99 पॉइंट समथिंग आहे, उन में माना इहो उन्हनि जो बि ॿिज जेको आहे बिल्कुलु प्योर साफ़ हूंदो आहे। बेसिक में जेको आहे उनजी 95% खां मथे जेको आहे प्योरिटी हूंदी आहे, ठीकु आहे न। माना इहे असांजूं हिकिड़ियूं कैटेगरीज़ आहिनि, पर असां वटि जेको ॿिज हले थो प्री बेसिक परे जी ॻाल्हि आहे। इंटरनेशनल लेवल ते तव्हां ॾिसंदो न असांजे पाड़ेसरी मुल्कनि में उहे माना सिर्फ़ु और सिर्फ़ु प्री बेसिक ऐं बेसिक ठाहींदा आहिनि। उन्हनि वटि सर्टिफाइड रजिस्टर्ड या जेको आहे ॿियूं कैटेगरीज़ आहिनि उहे कोन्हनि को, उन्हनि वटि सिर्फ़ु प्री बेसिक ऐं बेसिक हूंदो आहे, छो जो हुननि जो ॿिज एॾो क्वालिटी हूंदो आहे जो हू ॿिज ते कंप्रोमाइज़ कंदा न आहिनि। जेकॾहिं ॿिज छो जो मेन अहम पैदावार जे लाइ 50% माना पैदावार जो ज़ामिन जेको आहे असांजो निज ॿिज हूंदो आहे। ॿाहिरिनि मुल्कनि में इन्हनि शयुनि ते को कंप्रोमाइज़ कोन्हे को, ॿिज हूंदो ख़ालिस हूंदो, ज़रई मतिलबु जेके इंसेक्टिसाइड या पेस्टिसाइड फंजीसाइड हूंदा इहे सभु मयारी हूंदा, फर्टिलाइज़र हूंदा मयारी हूंदा। असां वटि न आहे, जेका शइ जितां अचे थी उहा रखी दुकानदार हलाए थो, चेक एंड बैलेंस न आहे। असां जेके इदारा आहिनि उन्हनि वटि कंहिं बि क़िस्म जो को सिस्टम कोन्हे को, पर जेकॾहिं का ग़लति ॻाल्हि केरु हलाए थो उन खां 500, 1000, 10,000, 15,000, 50,000 ताईं मंथलियूं वठी हू जेको आहे पंहिंजो सिस्टम हुननि खे हलाइण ॾियनि था। इहो हिकिड़ो ग़लति अमल आहे ऐं तव्हां इन अमल जे ख़िलाफ़ु हमेशह आवाज़ु उथारींदा कयो। हाणे माना असांजे जेको आहे मार्केट में प्री बेसिक ऐं बेसिक ॿिज तमामु मुश्किल हूंदो आहे, तमामु मुश्किल हूंदो आहे। सर्टिफाइड ॿिज हूंदो आहे, पर जेके कंपनियूं सर्टिफाइड ॾींदियूं आहिनि उन्हनि वटि बि टैग वॾी मुश्किल सां हूंदो आहे। जेकॾहिं उन्हनि वटि अवेलेबिलिटी हूंदी आहे माना ईअं सम्झो 5,000 बैगनि जी सर्टिफाइड, माना 5,000 मां घणा थो चवां, त हू जेको आहे उते माना 15-15, 20-20,000 बैग हलाईंदा आहिनि। 3 लख एकड़ ज़मीन ते असांजो जेको आहे सिंध जी जेके असांजूं कंपनीज़ आहिनि ईअं सम्झो त 10 लख एकड़नि जे लाइ बि ॿिज पूरो नथा करे सघनि, छो जो कुझु आबादगार पंहिंजो रखंदा आहिनि, कुझु जेको आहे मतिलबु मल्टीप्लिकेशन साॻियो कंदा आहिनि, कुझु ॿिए सोर्स वग़ैरह खां वठंदा आहिनि, त उन हिसाब सां इहो कुझु ॿाहिरि खाईंदो आहे, इहो माना असांजो पोखी थी वेंदी आहे। आबादकारनि जे लाइ मशवरो इहो आहे त जॾहिं बि कंहिं डीलर खां तव्हां वठो ॿिज वठो त उन खां पकी रसीद वठो, टैग लॻल हुजे कटे ते,
माना फेडरल सीड सर्टिफिकेशन जो टैग लॻल हुजे, जेका कंपनी आहे उनजो नंबर, उनजी जेका आहे त माना एड्रेस वग़ैरह लिखियलु हुजे, उनजो सही नमूने सां हुजे त माना कहिड़ी कंपनी आहे। डीलर खां उन शइ जी तव्हां पक वठंदो त बाबा जेकॾहिं असां तव्हां खां TD1 IV3 IV2 इमदाद बेनज़ीर वठूं था, जेकॾहिं इहा जिन्स न हूंदी त पोइ तव्हां ज़िम्मेवारी आहे त उन खां पकी रसीद तारीख़ सां गॾु तव्हां वठंदो। उमेद आहे हीअ वीडियो तव्हांखे सम्झ में आई हूंदी। आबादगारनि खे जेको सम्झाइण जो मक़सदु आहे त मयारी ॿिज, क्वालिटी ॿिज तव्हांजे लाइ तमामु ज़रूरी आहे। असां खां इहे शयूं ख़तमु थींदियूं पियूं आहिनि, इन में असांजा पंहिंजा इनवॉल्व आहिनि। ॿाहिरि खां जेको ॿिज अचे थो आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे थ्रू, जेके तव्हांखे तस्वीरूं ॾेखारियूं थियूं वञनि, इहो तमामु घणो हिकिड़ो ग़लति असरु आहे। असां बि ॿिज जो कमु कंदा आहियूं, असां बि माण्हुनि खे ॿिज ॾींदा आहियूं। जेका शइ हूंदी आहे, छो जो जेकॾहिं मिसाल मां मूंखे रुॻो सिर्फ़ु कारोबार करणो हुजे हा न, त हीअ हक़ीक़तूं मां तव्हांखे कोन ॿुधायां न, छो जो कारोबार माण्हू करे त मुड़ुसु माण्हू थी करे, जिन इब्दारनि सां, जिन कंपनी सां तव्हांजो कारोबार आहे, उन हिसाब सां तव्हां पंहिंजो जेको आहे रोज़ी हक़ लाल जी करे खाओ। सो हीअ असांजूं कुझु ॻाल्हियूं हुयूं जेके आबादगारनि खे सम्झाइण जूं। वीडियो वॾी थी वई आहे, पर लाइक एंड शेयर ज़रूरु कजो, आख़िर ताईं तव्हां ॾिसिजो। इंशाअल्लाह ताला तव्हांजी घणी रहनुमाई थींदी। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।